let's begin the show. गिफ्टन जी बरसात हिते रंग बिरंगी रात हिते प्यार भरी सौगात हिते कंहिंखे मिले थी मात हिते केर तो थे अज जोर हिते केर तो थे कमजोर हिते कंहिंजो मचे थो अस्सलाम वालेकुम जी आऊं आहियां आमिर शाह ऐं हिकिड़ी तव्हां सभिनी खे गुड न्यूज़ ॾियण वारो आहियां। गुड न्यूज़ इहा आहे त जेके हैदराबाद जी सराउंडिंग्स में रहनि था लाइक हाला थी वियो, मटियारी थी वियो, टंडो मोहम्मद ख़ान थी वियो, टंडो अल्लाह यार थी वियो, टंडो जाम थी वियो, जाम शोरो थी वियो, कोटड़ी थी वियो, हुते जेतिरा बि माण्हू असांजे KTN सां प्यार कनि था, असांजे गेम शो हो जमालो सां प्यार कनि था, त उन्हनि जे लाइ गुड न्यूज़ इहा आहे त हो जमालो हाणे हैदराबाद में अब्दुल्ला मॉल में थी रहियो आहे। सो तव्हां सभु अचो पंहिंजी फैमिलियुनि सां गॾु। ज़बरदस्त आर्टिस्ट हूंदा, ज़बरदस्त फन हूंदो, खोड़ सारा इनामात हूंदा। तव्हां टिकट्स जे लाइ वधीक जेको आहे अब्दुल्ला मॉल विज़िट कयो। हिते पोयां हिकिड़ो ख़ूबसूरत सो काउंटर आहे, हिते अचो पंहिंजी फैमिलियुनि सां गॾु ऐं हो जमालो खे इंजॉय कयो। प्रोग्राम का नाला क्या है? हो जमालो।